नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देर में ख़बर ॾींदा हलूं त मोडो रोड सां नामालूम चोरनि चैन दुकानदार जावेद लाड़क, हमीद सामेटो, अली रज़ा खोखर, दिलमुराद लाड़क जी दुकाननि जूं छितूं टोड़े चोरी करे विया आहिनि। इतला ते SHO दिली जान मंगसी पहुची जाइ वारदात जो मुआइनो कयो। मुतासिर दुकानदारनि चइनि दुकानदारनि मां चोरी जी मालियत सवा लख खां वधीक ॿुधाई वञे पई। इंसानी हक़नि जे तालके सूबो देरो जे सदर औरंगज़ेब चयो त SHO सूबो देरो में नाले वारा ॾोहारी गिरफ़्तार करे अमन करायो वञे। 25,000 में कैश हुई कलावारी ऐं मिठा से साम्हूं जो उतां मेन सामान आहे जीअं सेफ गार्ड साबुण आहे, लक्स आहे, कुझु सिगरेट हुया, लक्स गोल्डी वग़ैरह हुआ ऐं उतां निमको जा दॿा आहिनि। तक़रीबन 20-25,000 खनि उहो नुक़सानु आहे। रोकड़ कम वेजा उहा घणी थी 15,000 तकरीबन घणे जी चोरी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।